ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صل علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ واصحابہ اجمعین فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ومن يبتغ غير الإسلام دينا فلن يقبل منه وهو في الآخرة من الخاسرين صدق الله العلي العظيم وقال النبي صلى الله عليه وآله وسلم لا يزال طائفة من أمتي على الحق لا يضرهم من خالفهم وقال النبي صلى الله عليه وآله وسلم لَيَأْتِيَنَّ عَلَى النَّاسِ زَمَانٌ لَا يَبْقَى مِنَ الْإِسْلَامِ إِلَّا اسْمُهُ وَلَا يَبْقَى مِنَ الْقُرْآنِ إِلَّا رَسْمُهُ وَمَسَاجِدُهُمْ عَامِرَةٌ وَهِيَ خَرَابٌ مِنَ الْهُدَى وَعُلَمَاؤُهُمْ شَرُّ مَنْ تَحْتَ أَدِيمِ السَّمَاءِ مِنْ عِنْدِهِمْ تَخْرُجُ الْفِتْنَةُ وَفِيهِمْ تَعُودُ أَوْ كَمَا قَالَ رَسُولُ اللَّهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وسلم صلاۃ شریف پڑھو شکر میں نماز کا محترم دوستو آئے مسلمان بھائیرو قرآن پاک جی ایک آیت ہے آئے اللہ جے آخری رسول آقا نامدار امام الانبیاء حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جو ب حدیثوں متواں جے ساموں پڑھیوں ہیں مختصر وقت جے اندر انہن جی سمجھانی پیش کندس پروردگار عالم کا دعا ہے تا اللہ سے تواں اساں کے دین جے سمجھण انہی تے عمل کرن جی توفیق نصیب فرمائے محترم دوستو دنیا کے اندر اساں کے جکا زندگی ملی ہے یہ زندگی عارضی اور تھوڑے وقت کے لیے ہے ہن دنیا کے اندر پروردگار عالم جو اساں کے پیدا کرن ایکڑے خاص مقصد کے لیے ہے اسی یہ دنیا واری زندگی امتحان واری زندگی گزارے رہا ہوں اساں جو پاس یا ناپاس ہو جن کامیاب یا ناکام ہو جن تین جو پتو وری مرن کا پوئے پوندو تا اساں زندگی کامیاب گزاری یا ناکام گزاری اسی امتحان میں پاس تھیاسی یا امتحان میں ناپاس تھیاسی مرن کا پوئے ان گال جو پورو پتو پوندو فی الحال ہی جو اساں جی زندگی ہے یہ امتحان جی زندگی ہے 50-60 ود میں ود 70-80 سال جی زندگی ہے اساں کے پیدا بیڑی دنیا میں کئی ہے جے کے مختلف قسم سے رب العالمین سنگارے رکھو ہے اساں کے بدائے کے دیں کہ ان سنگارل دنیا میں تماں کے رہی آخرت جی تماں کے تیاری کرنی ہے متاں دنیا جے زیب زینت تے تماں لگی ونجو ومل حیات الدنیا الا متاع الغرور ہی جیکو زیب زینت ڈسی رہا آیو ظاہری ٹھٹ ڈسی رہا آیو ایو سجو ٹھگی جو ٹھائے بیو کچھ بھی نہ اصلی تماں جی زندگی اصلی تماں جی حیاتی مرن کا پوئے شروع تھیندی پر مرن کا پوئے جکا تماں جی زندگی اندی تین جو مدار ان حیاتی جے ڈینہن تے آئے جے کہ دنیا میں تماں گزاریا زندگی گزارن جا ب طریقہ ہیں ایکڑو رحمانی رستو ہے ऐं ॿियो शैतानी रस्तो आहे। ॿई तरीक़ा आहिनि। क़ुरान चवे थो इम्मा शाकिरम व इम्मा कफूरा। अल्लाह जल जलालहू ज़िंदगी जा ॿ रस्ता मुक़ररु कया आहिनि। हिकिड़ो रहमानी रस्तो आहे जंहिंजे सम्झाइण जे लाइ आसमान खां किताब नाज़िल फरमाया आहिनि
ऐं उन जे तालीम जे लाइ अल्लाह जल जलालु रसूल दुनिया जे अंदरि मोकिलिया। जेको किताब नाज़िल कयाई त उन जे सम्झाइण जे लाइ रसूल बि मोकिलियाई। तौरात नाज़िल कयाई त उन जे सम्झाइण जे लाइ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियाई। जेकॾहिं इंजील नाज़िल फरमायाई त उन जे सम्झाइण जे लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलियाई। जेकॾहिं क़ुरान करीम नाज़िल कयो वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमायो वियो त इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिना लिन्नास, असां क़ुरान नाज़िल कयो आहे तूं हुननि खे सम्झाए, तुंहिंजे सम्झाइण खां सवाइ क़ुरान सम्झी नथा सघनि। इहो रहमानी रस्तो आहे जेको नबीन सम्झायो। ॿियो शैतानी रस्तो आहे। शैतान घुरंदो आहे त इंसान खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रस्ते खां थेड़ियां, गुमराही जे रस्ते ते हिनखे लॻायां। ॿई ताक़तूं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि। शैतानी ताक़त पंहिंजी पूरी ज़ोर ते कमु करे रही आहे ऐं रहमानी ताक़त बि कमु करे रही आहे। रहमानी ताक़त तंहिंजो इहा कोशिशि आहे त हिननि खे ॿाननि खे अल्लाह सां मिलाइजे। शैतानी तरीक़ो इहो आहे त हिननि खे अल्लाह खां टोड़े जहन्नम जे हवाले कजे। तरीक़ा ॿई आहिनि। फ़र्क़ु एतिरो आहे त रहमानी रस्ते जे शुरूअ में इंसान खे तकलीफ़ूं ॾिसण में ईंदियूं आहिनि, पर उन जो अंजाम ऐं आख़िर जेको आहे सो अजीब ऐं लतीफ़ हूंदो आहे, मज़ेदार हूंदो आहे। रहमानी रस्ते में ॿाननि जे हक़नि जो लिहाज़ करणो पवंदो, अल्लाह जे हक़नि जो लिहाज़ करणो पवंदो, पाड़े वारनि जे हक़नि जो लिहाज़ करणो पवंदो, माइटनि जो लिहाज़ करणो पवंदो, हलाल ऐं हराम जो पूरो पूरो फ़र्क़ु करणो पवंदो। इहे सभु रहमानी तरीक़ो आहे। केॾी बि सर्दी हुजे 5 वक़्त नमाज़ पढ़णी पवंदी, केॾो बि ॾींहुं गरम हुजे रोज़ो रखणो पवंदो, केतिरी बि माल सां मोहबत हुजे ज़कात ॾियणी पवंदी। केतिरी बि इंसान जे अंदरि हठ ऐं तकबर हुजे मां ऐं पीउ जो अदब करणो पवंदो, पाड़े वारनि जे हक़नि जी हिफ़ाज़त करणी पवंदी, नज़र खे हेठि करणो पवंदो, कन सां उहा ॻाल्हि ॿुधणी पवंदी जंहिंजे ॿुधण जी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल इजाज़त न हुजे। हर क़दम एहतियात सां रखणो पवंदो। मोमिन इन नमूने सां ज़िंदगी गुज़ारींदो आहे। फरमायो त अल मोमिनो यमूतो बिअर्किल जबीन, मोमिन पेशानी जा पग रवाए तंहिंखां पोइ मरंदो आहे। हलाल जी रोज़ी कमाइण जे लाइ हुनखे तकलीफ़ूं ॾिसणी पवंदियूं आहिनि। इहे तकलीफ़ूं ऐं ॾुख हुनखे ज़रूरु ॾिसणा पवंदा आहिनि, पर मरण खां पोइ जॾहिं अखि पूरियाई तॾहिं अजीब लुत्फ़, अजीब मज़ो, अल्लाह जूं नेमतूं, रब्बुल आलमीन जो फज़ल हुनजे उहो शामिल हाल थींदो जो दुनिया जा ॾुख विसरी हुनखे वेंदा। सभिनी मज़े ऐं लुत्फ़ जे अंदरि हूंदो। शैतानी रस्तो तंहिंजे इब्तिदा जे अंदरि मज़ो आहे। शैतानी रस्ते में रुकावट कंहिं बि ॻाल्हि ते कोन्हे। न हराम खाइण ते पाबंदी, न ज़िना करण ते पाबंदी, न शराब पीअण ते पाबंदी, न रुश्वत खाइण ते पाबंदी, कंहिं बि शइ ते पाबंदी कोन्हे, पर उनजो अंजाम बुरो आहे। रहमानी रस्तो गुलाब जे गुल वांगुरु आहे जंहिंजे पटण में 2 कंदा ज़रूर लॻंदा, पर पछाड़ी में ख़ुशबू ऐं मज़ो ई मज़ो आहे। शैतानी रस्तो ख़ारिशी इंसान वांगुरु आहे। जीअं ख़ारिश कंदो खनंदो तीअं हुनखे मज़ो पियो ईंदो त बदन मां हथु न कढां, जीअं बुराई कंदो तीअं मज़ो पियो ईंदो, पर जॾहिं हथु हुनजो बदन खां ॿाहिरि निकिरंदो त बदन में या रत ॾिसंदो या रोग ॾिसंदो, ॿी त का चङी शइ कान ॾिसंदो। क़ुरान फरमाए थो वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन। अल्लाह से फरमाए थो त हिदायत जे लाइ, रब खे राज़ी करण जे लाइ जेको तरीक़ो ऐं दीन मूं मुक़ररु कयो आहे उहो दीन इस्लाम आहे। इस्लाम खां सवा जेकॾहिं पंहिंजे छुटकारे जे लाइ तव्हां ॿिए कंहिं मज़हब ऐं ॿिए कंहिं तरीक़े जी तलाश कई आहे त तव्हां नुक़सान में वेंदा, कामयाब थी न सघंदा। कामयाबी जो रस्तो उहो इस्लाम वारो रस्तो आहे जेको क़ुरान करीम सम्झायो, अल्लाह जे आख़िरी रसूल सां ताईं पहुचायो। उन तरीक़े खां सवा ॿियो को बि तरीक़ो कोन्हे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, दुनिया जे अंदरि तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू ॾिसण में ईंदा। के मुस्लमान आहिनि, के ईसाई आहिनि, के यहूदी आहिनि, के कादियानी आहिनि, के हिंदू ऐं बुद्ध मज़हब जा पुजारी आहिनि। हज़ारे तव्हांखे मज़हब ऐं फ़िरका ॾिसण में ईंदा, पर हीअ ॻाल्हि तव्हां यादि रखो त इस्लाम दुनिया जे सभिनी मज़हबनि खां 2 ॻाल्हियुनि जे करे मुमताज़ ऐं जुदा आहे। 2 ख़ूबियूं, 2 कमाल जेके मज़हब इस्लाम में मौजूदु आहिनि उहे दुनिया जे कंहिं बि मज़हब में मौजूदु कोन्हे। हिकिड़ी ख़ूबी कहिड़ी त मज़हब इस्लाम जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पेश फरमायो
وہ مذہب محفوظ مذہب ہے. وہ چاہے چاہو محفوظ مذہب ہے. دنیا جو کو بھی مذہب محفوظ نہ ہے. محفوظ جے مذہب ہے تو وہ فقط دنیا میں اسلام وارو مذہب ہے. تورات آسمانی کتاب ہو, یہود تے نازل تھو حضرت موسیٰ تے. انجیل آسمانی کتاب ہو, سمجھے. اہڑے نمونے سان بین مذہبن وٹ, بدھ مذہب وارن وٹ گیتا ہے, کن وٹ وید ہے, شاستر ہے, مسلمان وٹ قرآن کریم ہے. پر گارنٹی سان چیلنج سان چئی سکجے تو ت جیکو کتاب محفوظ ہے وہ قرآن کریم ہے. اج بھی اسی چوں تھا ت لکھن جے تعداد میں ان جا حافظ موجود ہیں. اج بھی یقین سان چئی سکجے تو ت ہن کھوسن جے ڳوٹھ میں جو قرآن پڑھیو ونے تو وہ ہی قرآن ہے جو بیت اللہ مسجد نبی میں پڑھیو ونے تو. جے کرے ہتے بھی کو غلطی کرے تو زبر ऐं زیر جی ت پویاں اللہ سی اڑا حافظ مقرر کیا ہیں جے ان کے اکھر ڈئی صحیح رستے تے آنیدا ہیں. جے کرے مسجد نبوی جو امام بھی غلطی کرے تو زبر ऐं زیر یا آیت ऐं لفظ چھڑے تو یا پیش ऐं زبر میں فرق کرے تو اتے بھی ان کے اکھر ڈیण وارا موجود ہیں. دنیا جو محفوظ کتاب جے کرے آئے تو وہ کیر آئے چاہو قرآن کریم. تورات سمجھ حضرت موسیٰ جو کتاب ہے جن جا پوئے لگی یہود ہے. دنیا جی وڈے میں وڈی سرمائی جی طاقت مالی طاقت وہ یہود وٹا ہے. پر یہودین ماں اج ڈیئں تائیں کو دعویٰ نتھو کرے سگے تو اساں وٹ وہ تورات موجود ہے جیکو حضرت موسیٰ تے نازل تھو. انجیل حضرت عیسیٰ تے نازل تھو. سمجھ دنیا میں وڈے میں وڈیوں طاقتوں عیسائین جو ہیں. آمریکہ وارا عیسائی ہیں, برطانیہ وارا عیسائی ہیں. وہ کوشش پوری کن تھا سمجھنا. پر اج ڈیئں تائیں سمجھنا کو بھی پوپ ऐं پادری کیڑے طریقے جو ہوجے دعویٰ نتھو کرے سگے ت جیکو انجیل عیسیٰ تے نازل تھو وہ اج موجود ہے. 4 نسخہ انجیل جا ہیں. انجیل متا, انجیل یوحنا, انجیل لوکا, انجیل مرکس. ہر ایک انجیل کے بھیٹیندے ت ॿिए जे मुखालिफ़. कंहिंजो बि मज़मून कंहिंसां कंहिं क़िस्म जो नथो मिले. उन्हनि वटि सही इंजील जेको आहे सो मौजूदु कंहिं क़िस्म जो कोन्हे. यहूद या नसारा पंहिंजे किताबनि जी त हिफ़ाज़त न करे सघिया, पर हुननि जो ख़्यालु ऐं कोशिशि इहा हुई त मुस्लमाननि जे किताब खे ख़तमु कजे. हर दौर जे अंदरि क़ुरान करीम जा मुआफ़िक़ ऐं दोस्त उहे कमज़ोर ऐं थोरा रहिया आहिनि. हर दौर जे अंदरि क़ुरान करीम जा दुश्मन ताक़त वारा ऐं घणा रहिया आहिनि. अॼु रूस बि घुरे थो त क़ुरान न हुजे, अमेरिका बि घुरे थो त क़ुरान न हुजे, बर्तानिया घुरे थो क़ुरान न हुजे, चीन घुरे थो क़ुरान न हुजे, फ्रांस घुरे थो त क़ुरान न हुजे, दुनिया जूं बमनि वारियूं ताक़तूं घुरनि थियूं क़ुरान न हुजे. पर इन्हनि जूं सॼियूं कोशिशूं, सॼा ज़ोर, सॼियूं ताक़तूं लाहे बि रहिया. इन्हनि जा बम दुनिया जे शहरनि खे तबाह करे चुका आहिनि, माण्हुनि जा खून वहाए चुका आहिनि, पर क़ुरान जी हिकिड़ी आयत खे पंहिंजी जॻह खां हटाए न सघिया आहिनि. बराबरि आहे न. हा, क़ुरान जी हिकिड़ी आयत खे पंहिंजे जॻह खां हटाए न सघिया आहिनि. सबबु छा आहे? सबबु इहो आहे त हीउ दीन आख़िरी दीन हो. हिन दीन खां पोइ ॿियो को बि दीन अचणो कोन हो. तंहिंजे करे तौरात ऐं इंजील जे बारे में अलाह सी फरमायो बेमस्तोफ़िज़ू मिन किताबिल्लाह. तौरात जी हिफ़ाज़त उन्हनि जे पोप ऐं पादरीन जे हवाले, इंजील जी हिफ़ाज़त उन्हनि जे पादरीन ऐं आलिमनि जे हवाले. पोइ उन्हनि जे उलमा में जॾहिं दुनिया जी मोहबत अची वई, पैसे जी मोहबत अची वई, दुनिया कमाइण ऐं लालच अची वई त युहर्रिफ़ूनल कलिमा अम मवाज़ी. तौरात इंजील जे आयतनि खे बिगेड़े हुननि ख़तमु करे छॾियो, अधनि जा अध खाई ख़तमु करे छॾियो. क़ुरान करीम जे बारे में अल्लाह सी फरमायो इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून. अल्लाह सी फरमाए थो क़ुरान असां नाज़िल कयो आहे. इन जी हिफ़ाज़त न मौलवियुनि जे हवाले, न आलिमनि जे हवाले, न हाफ़िज़नि जे हवाले, न बादशाहनि जे हवाले, न पीरनि जे हवाले, न मुर्शिदनि जे हवाले. तव्हां पाण में विड़ो, हिक ॿिए ते कुफ़र जूं फ़तवाऊं लॻायो, छा बि करियो, पर इन जी हिफ़ाज़त असां कई आहे. क़यामत ताईं असीं हिन खे मौजूदु रखंदासीं. असांजे हवाले हिफ़ाज़त कोन्हे. इन जी हिफ़ाज़त असांजे हवाले ई कोन्हे. असांजे हवाले जे करे हिफ़ाज़त हुजे हा त हेसी क़ुरान ख़तमु थी वञे हा. हेसी क़ुरान जो वजूद कंहिं क़िस्म जो न हुजे हा. हारून रशीद जो दौर आहे. हिकिड़ो यहूदी कातिब आहे, फर्स्ट क्लास किताब लिखी विकिणंदो. हारून हुनखे चयो त ईमान आण त तोखे नौकिरी ॾियां. चई बादशाह लालच में अची ऐं पंहिंजे मज़हब खे छॾण जे लाइ तयारु न आहियां. चंद महीननि खां पोइ
इहो साॻियो शख़्स हारून रशीद वटि आयो, चई उबसुत यदक या अमीर अल मोमिनीन ले उबाइक, चई अमीर अल मोमिनीन हथ वधाए तां इस्लाम क़बूल करिया। चई पहिरीं तो मूंखे चयो, मूं तोखे चयो तूं इस्लाम क़बूल न कयो, अॼु बिना चवण जे तूं इस्लाम क़बूल करीं थो, तुंहिंजो सबबु छा आहे? चई जॾहिं तव्हां मूंखे चयो हो तॾहिं इस्लाम जी सचाई मुंहिंजे दिलि में कान हुई, इन जे करे मूंखे पंहिंजो मज़हब छॾणु ॾुखियो पियो लॻो। अॼु जॾहिं सचाई महसूस थी आहे तॾहिं बिना लालच जे इस्लाम खे क़बूल करियां थो ऐं जल्दी हथ डिगार त ईमान आणियां मतां न ईमान खां अॻु में मरी वञा। चई कीअं? चई मुंहिंजो कमु आहे किताब लिखी विकण, तौरात मूं लिखियो फर्स्ट क्लास कागज़ बेहतरीन अखरनि सां, के ॻाल्हियूं तौरात जूं के पंहिंजूं। जॾहिं तौरात जे आलमनि वटि उहो किताब मूं पेश कयो तॾहिं मूंखे चयूं त वाकई तूं असांजे दीन जी ख़िदमत कई आहे, मूंखे इनाम ॾिना। चई ॿिए दफ़े ते मूं इंजील लिखियो, के ॻाल्हियूं इंजील जूं के पंहिंजे तरफ़ां मूं हुन में मिलायूं। जॾहिं पोइ पादरियुनि वटि उहो किताब मूं पेश कयो, चयूं वाकई तूं असांजे दीन जी ख़िदमत कई आहे, मूंखे काफ़ी इनाम ॾिनो। चई टे दफ़े ते मूं मुस्लमाननि जो क़ुरान लिखियो, बेहतरीन कागज़ सुहिणा अखर, पर किथे आयत ख़तम करे वियसि, किथे पंहिंजो अखर मिलाए वियसि। जॾहिं इहो क़ुरान खणी मुस्लमाननि जे हाफ़िज़नि वटि आयसि त मुंहिंजो पने ते बि ख़र्च आहे, मस ते बि ख़र्च आहे, मूं महिनत बि कई आहे, अखर मूं सुठा लिखिया आहिनि, अव्हां जे दीन जी मूं ख़िदमत कई आहे, मूंखे इनाम ॾियो। चई पढ़ी मूंखे मोचड़ा ऐं सज़ा ॾिनऊं। मूंखे चयूं हीअ अखर त बराबरि क़ुरान जो आहे, पर हीअ अखर त क़ुरान जो कोन्हे, हिते त तूं लफ़्ज़ छॾे वियो आहीं, हिते वधाए वियो आहीं। चई मूंखे पक अथई त तौरात में ॿिए जी ॻाल्हि अची सघे थी, इंजील में ॿिए जी ॻाल्हि अची सघे थी, पर अल्लाह जे क़ुरान में अल्लाह जे कलाम खां सवाइ ॿिए जी ॻाल्हि नथी अची सघे। चई उन ई ॾींहं खां वठी मूंखे पक अथई त जेकॾहिं सचो दीन आहे त उहो फ़क़ति कहिड़ो दीन आहे? चओ इस्लाम जो दीन आहे। अॼु किथे तौरात ऐं इंजील आहे? कुझु बि के बि ॻाल्हियूं उन्हनि जे अंदरि मौजूदु कोन्हे। सम्झ? अॼु किथे गीता जो वजूद सही आहे? छला हुन में अज़कार ऐं भगत ऐं ॿी त का ॻाल्हि ई कान्हे। वेद ऐं शास्त्रनि खे ॾिसो त उन में ज़िंदगी गुज़ारण जो को बि तरीक़ो मौजूदु कोन्हे। क़ुरान करीम आहे जेको महफ़ूज़ दीन। 1400 साल गुज़रण खां पोइ गारंटी सां चई सघिजे थो त ही उहो ई दीन आहे, ही उहो ई क़ुरान आहे जेको हिन खां अॻु में 1400 साल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। हर दौर में लखनि जे तादाद में हिन जा हाफ़िज़ मौजूदु, हर दौर जन। पर कुदरत जो हिकिड़ो अजीब किरशमो आहे, इस्लाम खे त महफ़ूज़ बनाई अल्लाह जल जलालू, पर उन जी हिफ़ाज़त कीअं कई? हिफ़ाज़त जे लाइ आसमान मां मलाइक नाज़िल कोन कई, ॿी का जमात तयारु न कई। हर दौर जे अंदरि हर ज़माने जे अंदरि अहिड़े क़िस्म जा माण्हू परवरदिगार आलम पैदा कया आहिनि, हर दौर में हर ज़माने में, जिन जॾहिं बि इस्लाम जे ख़िलाफ़ का बग़ावत थी आहे त पंहिंजे जान जी बाज़ी लॻाए इस्लाम जे इज़त खे बरक़रार रखियो आहे। हर दौर इन नथो अचां त सभु नबी सी फरमायो ला यज़ालो ताइफ़तुम मिन उम्मती, मुंहिंजे उम्मत जो मुख़्तसर टोलो, ताइफ़तुन मुंहिंजे उम्मत जो मुख़्तसर टोलो हर दौर में हक़ ते हूंदो। ला यज़ुर्रुहुम मन ख़ालफ़हुम, दुश्मन चाहे केॾा बि ताक़त वारा हुजनि पर हिननि खे नुक़सान पहुचाए न सघंदा, हिननि खे हक़ खां हटाए कंहिं क़िस्म जा न सघंदा। ईअं कोन्हे त वॾी का जमात हूंदी जिन जूं पार्टियूं हूंदियूं, मुख़्तसर हूंदा, 5 हिन ॻोठ में हूंदा, 20 हुन ॻोठ में हूंदा, पर जेको जिते हूंदो उहो एॾो मज़बूत हूंदो जो दुनिया जी मोहबत दुनिया जी लालच हुननि खे हक़ जे प्रोग्राम खां कॾहिं बि हटाए कान सघंदी। हर दौर में अल्लाह से अहिड़ा माण्हू पैदा कया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात पाक खां पोइ पहिरियों ख़लीफ़ो जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु थियो तॾहिं इस्लाम जे ख़िलाफ़ 2 वॾियूं बग़ावतूं खड़ियूं थी वयूं। इस्लाम अञा नौजवान आहे, 23 सालनि जी ज़िंदगी मस गुज़ारी आहे, तेसिताईं इस्लाम खे हटाइण जे लाइ, उनखे कमज़ोर करण जे लाइ, उन जी पाड़ कढण जे लाइ 2 वॾियूं बग़ावतूं हुयूं। सम्झनि? हिकिड़ो ख़ुदा जो कानून जेको ज़कात हुई तंहिं ते हमिलो थी वियो। केतिरा माण्हू हुआ जिन ज़कात जे फर्ज़ियत खां इनकार कयो या वक़्त जे ख़लीफ़े खे ज़कात जे ॾियण खां इनकार कयो। हालांकि ज़कात नमाज़ वांगुरु फर्ज़ हुई, वक़्त जे ख़लीफ़े जो फर्ज़ हो त माण्हुनि खां अमवाल ज़ाहिर जी ज़कात वठी तंहिंखां पोइ मिस्कीननि ते तक़सीम करे, पर काफ़ी माण्हू ज़कात ॾियण खां इनकार कयो। ऐं ही इस्लाम जो हिकिड़ो बुनियादी अक़ीदो हो त ही दीन आख़िरी दीन आहे, हीअ उम्मत आख़िरी उम्मत आहे, क़ुरान आख़िरी किताब आहे, मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो आख़िरी रसूल आहे। पर पैगंबर जे ख़त्म नबूवत वारे अक़ीदे ते बि हमिलो थियो। मुसैलमा कज़ाब, अस्वद अंसी, सजा ऐं तुले इन्हनि सभिनी नबूवत जूं दावाऊं कयूं।
حضرت ابو بکر صدیق खलीफ़ो आहे, मुसैलमा नबूवत जी दावा करे वेठो आहे, ज़कात जा मुनकर मौजूद आहिनि, नओं नओं आयो आहे, पोड़ो ऐं कमज़ोर आहे. मुस्लिम में हदीस आहे सम्झ त पंहिंजे साहबा ऐं फौज खे घुराई, चई मुसैलमा कज़ाब सां मुक़ाबिलो करणो आहे. जेके माने ई न ज़कात आहिनि, जिन ज़कात ॾियण खां इनकार कयो आहे, तिन सां बि मुक़ाबिलो करणो आहे, तयार थी वञो. इस्लाम जे ख़िलाफ़ जेके ॿ फितना आहिनि तिन जी पाड़ पटणी आहे. मुस्लिम में हदीस आहे त हज़रत उमर खे जॾहिं इहो पतो पियो, तॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अॻियां अची हाज़िर थियो. हज़रत उमर मुदब्बिर, सियासी, समझदार, वॾे में वॾो ज़हीन सम्झ माण्हू हो. ॾिठई त ख़लीफ़ो वक़्त जो ॿिनि महाज़न ते जंग जोटे थो, दुश्मन ताक़त वारो आहे, असीं त थोरा ऐं कमज़ोर आहियूं, मतां शिकस्त खाई वेही रहूं, ही टाइम ऐं ही वक़्तु मुक़ाबले जो न आहे. तंहिंजे करे हज़रत सिद्दीक़ खे अर्ज़ु कई त सही ही वक़्तु त मुक़ाबले जो कोन्हे, तव्हां शिकस्त खाई वेही रहंदा, दुश्मन ताक़त वारो आहे, ॿ महाज़न जिन ते तव्हां मुक़ाबिलो न करे सघंदा. तंहिंजे करे फ़िलहाल सब्र करियो, फ़िलहाल सब्र करियो, तंहिंखां पोइ जॾहिं कानून में अचो, ताक़त में अचो, पोइ तव्हां मुक़ाबिलो करियो. हज़रत सिद्दीक़ इहा ॻाल्हि ॿुधी बि कान, सम्झनि, हिकिड़ी सियासी मसलत हुई, हिकिड़ी सलाह ऐं मशवरो हो, पर चई त आ अंत जब्बारुन फिल जाहिलियत व ख़व्वारुन फिल इस्लाम वल्लाहि लव मनऊनी इकालन कानू युअद्दूनहु इला रसूलिल्लाह लक़ातलतुम. चई उमर, जॾहिं तूं काफ़िर हुएं तॾहिं पाण खे बहादुर सम्झंदो हुएं, जॾहिं मुस्लमान थियो आहीं तॾहिं तूं बुज़दिल थी पियो आहीं ऐं मूंखे बि बुज़दिली जा मशवरा ॾेई रहियो आहीं. हींअर त इस्लाम जे ख़िलाफ़ वॾी बग़ावत थी आहे, पर जेकॾहिं दमड़ी इस्लाम जे ख़िलाफ़ का बग़ावत थी आहे त अबू बकर जान ॾींदो ऐं ईअं कोन ॾिसंदो त मुंहिंजी ख़िलाफ़त रहे थी या नथी रहे. मूं ते ज़िमेदारी तेसि ताईं आहे जेसि ताईं हिन जिस्म में जान आहे, तेसि ताईं अलाह जे अॻियां हाज़िर कर बसि. जंहिं मूं ते ॿी का बि ॻाल्हि कर. हज़रत उमर ॾिठो त जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ सम्झ ॻाल्हि नथो मञे त ॿियनि साहबनि खे चई, हज़रत अली आयो, नाजुल बलाग शीयन जो किताबु आहे, हज़रत अली मशवरो अची ॾिनो, चई अमीर, चई ख़लीफ़तुर रसूल, तव्हां महिरबानी करे हिन लड़ाई कंहिं क़िस्म जी न करियो. जवाबु ॾिनई, चई तम्मत दीनो वनक़तल वहयो अयुनकसु वअनहई. चई अली, दीन ताम थी चुको आहे, वहीअ जो सिलसिलो बंदि थी चुको आहे, अमानत असांजे हवाले थी चुकी आहे, इन में को ख़यानत करे ऐं ज़िंदा हुजां इहा ॻाल्हि बर्दाश्त करण जे लाइ तयारु कोन्हे या मूंखे मुक़ाबिलो करणो. मुसैलमा कज़ाब सां मुक़ाबिलो कयो वियो, असवद अंसी सां मुक़ाबिलो कयो वियो, सम्झ, ऐं माने इन ज़कात सां मुक़ाबिलो कयो वियो. अल्लाह जी कुदरत आहे, मुसैलमा कज़ाब सां यमाम जी लड़ाई कई वई. बुखारी शरीफ़ में हदीस आहे त यमाम जी लड़ाई जेका मुसैलमा कज़ाब कूड़े नबीअ सां थई, तंहिंमें 700 क़ुरान जा कारी ऐं हाफ़िज़ शहीद करणा पिया, पर उहे कारी ऐं हाफ़िज़ उहे न जेके पाण तयारु कया हुजनि, जेके अल्लाह जे रसूल हाफ़िज़ बनाया हुजनि, उहे शहीद करणा पिया. पर मुसैलमा कज़ाब खे छा कयो वियो, चओ ख़तमु कयो वियो. माने ई ने ज़कात जो ॿिज कढियो वियो. जुमे जो ॾींहुं आहे, हज़रत सिद्दीक़ ख़ुतबो पढ़ण थो अचे, तॾहिं अब्दुल्लाह बिन मसूद टप ॾेई मिंबर ते बीठो, चई करे ना हो इब्तिदान व हमिद ना हो इम्तिहान लक़द काम मक़ामल अंबिया. चई अबू बकर जे कम में हथु विधो, पहिरीं सभु नाराज़ हुआ, अॼु बचो बचो हुनजी वाखाण करे रहियो आहे. हिन शख़्स खां अलाह सी उहो कमु वरितो जेको नबियनि खां वठिया. दीन जे हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह से उहे माण्हू पैदा कया, सम्झ न, जिन खे छा बि करे विझे पंहिंजे प्रोग्राम खां न हटिया. केतिरियूं मशहूर ऐं त दीन जी ख़ुदा जो कानून जॾहिं इंसानु हुनजी भंजकड़ी ॾिसंदो आहे, सम्झ न, तॾहिं इहो कोन सोचींदो आहे त ताक़त हुजे, कानून हुजे, फलान हुजे. सम्झ, हिकिड़ा माण्हू वरी इन ॻाल्हि चवंदा आहिनि, सम्झ, चवंदा आहिनि मौलवी साहब कानून से लड़ो, चवंदा आहिनि कानून से लड़ो. कानून खां सवाइ हुननि खे का बि ॻाल्हि मज़ो कंहिं क़िस्म जी न ॾींदी आहे. मौलवी साहब तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां, किथे कानून कमु ॾींदो आहे, किथे गैरत कमु ॾींदी आहे. किथे कानून से लड़ो उते हूंदो आहे, किथे गैरत हूंदी आहे. सम्झ, जेकॾहिं घर में चोर घिरी अचे, तूं चवंदे कानून से लड़ो, कानून से लड़ो, इन जो मतिलबु हीअ आहे त तूं थाणे में वञ, पुलिस खे इतला कर त मुंहिंजे घर में चोर आहे. पुलिस चवंदी दस्तो कागज़नि जो वठी अच, कार करे अचे, असीं हलूं. जेसीं 2 कलाक देरि कंदा तेसि घर जा टपड़ सभु खणी वेंदा. इते ईअं त कोन चइबो त कानून से लड़ो, सभु इते गैरत जो मसालो आहे त मुंहिंजे घर में घिड़ियो आहे. सम्झ, गैरत जो मसालो आहे. उते माण्हू लठ खणी मुक़ाबले जे लाइ छा थी वेंदो आहे, तयारु थी वेंदो आहे. जिते इस्लाम जे ख़िलाफ़ को हमिलो थींदो आहे, सम्झ, उहो मसालो गैरत जो मसालो हूंदो आहे. हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे गैरत ईमानी जो मुज़ाहिरो करे उन दीन जी पूरी पूरी छा अची कई, चओ हिफ़ाज़त अची कई. मजाल आहे इस्लाम जे ख़िलाफ़ कंहिंखे बग़ावत करणु जेको आहे. हज़रत उमर जजूं लड़ायूं कयूं,
حضرت عثمان بری ऐं बाहरी लड़ायूं अची कयूं, सभु कुझु अची कयो, पर ट्रैक्टर हणी मैदान साफ़ करे दुश्मननि जूं पाड़ूं पटे सम्झो पोइ अचण वारे ख़लीफ़े जे लाइ मैदान हमवार करणु, इहो सिद्दीक़ जो कमु। इहो कंहिंजो कमु हो? चओ हज़रत सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तंहिंजो कमु हो। इन जे करे हज़रत मुजद्दिद अल-अफ़सानी रहमतुल्लाह अलैह सम्झ राति जो वेठो आहे, दिलि में ख़्यालु अची वियो त फारूक ऐं सिद्दीक़ में केॾो फ़र्क़ु आहे। सम्झ ॿ रकातूं नफ़िल पढ़ियईं, इस्तिख़ारा कयईं, दुआ घुरियाई त परवरदिगार आलम फारूक ऐं सिद्दीक़ जो मक़ाम मूंखे सम्झाए। सुम्ही रहियो, राति जो ख़्वाब में ॾिसे थो त हज़रत फारूक पहिरीं आसमान ते बीठो आहे। तॾहिं पक थिएसि त फारूक जो आम उम्मत खां एॾो दर्जो बुलंद आहे जहिड़ो आसमान जो ज़मीन खां मथे आहे। वरी ॾिठई त सिद्दीक़ सतें आसमान ते बीठो आहे, जंहिंजे मथे ते मुस्तफ़ा जा पेर आहिनि। तॾहिं चई मूं ताबीर कयो त फारूक पहिरीं आसमान ते आहे, सिद्दीक़ सतें आसमान ते आहे। सिद्दीक़ जो मर्तबो फारूक खां घणो मथे आहे, पर इंसान पेरनि खां शुरू थींदो आहे, मथे ते ख़तम थींदो आहे, मथे ते मुस्तफ़ा जा पेर आहिनि। चई तॾहिं मूंखे पक थई त जिते सिद्दीक़ियत ख़तम थींदी आहे उते नबूवत शुरू थींदी आहे। जिते सिद्दीक़ियत छा थींदी आहे, ख़तम थींदी आहे, उते नबूवत शुरू थींदी आहे। त अल्लाह सी दीन जे हिफ़ाज़त जे लाइ अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा कया। ख़ुलफ़ाए राशिदीन जे दौर खां पोइ उमराए बनु उमय्या आया, जिन दुनिया ते हुकूमत कई, सियासी हुआ, समझदार हुआ, सभु कुझु हुआ, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे त उहो पैगंबर वारी सोबत, उहो ख़ुदा जो ख़ौफ़, सम्झ उहा दीन खां बेरग़बती छा त हिननि में कान हुई। साहबा वटि दीन दुनिया त का शइ ई कान हुई। वॾे में वॾो शाहूकार हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ, जंहिंजे घर जे अॻियां ढेर दौलत जो लॻो पियो आहे। जीअं ज़मींदार जे अॻियां खोड़ी हुजे अन्न जी, तीअं खोड़ी दिरहम ऐं दीनारनि जी लॻी पई आहे। नौकर हो, हिकिड़ो दफ़ो 4-5 खाधा ठाहे खणी आयो, अची अॻियां रखई। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ, बुखारी में हदीस आहे, त खोलियो ॾिठी त अॼु त खाधे जी डिज़ाइन ई बदिली पई आहे। चई तोखे छा थी वियो? चईसीं अॻे कुझु बि कोन हो, हींअर ही दौलत जा ढेर लॻा पिया आहिनि, कीअं खपंदा? मूं ॾिठो त कुझु त खाधो चङो हुजे। तॾहिं चई त इन्नमा अक्षा अन तकून उज्जलत हसनातुना फी हयातिन दुनिया फबका वलम याकुल मिनहा शयअन। चई मूंखे डपु आहे त मतां उहे नेकियूं जेके पैगंबर सां गॾु असां कमायूं, सो हिन अयाशी जे करे ख़तम न थी वञनि। ईअं चई रुई पियो, खाधई कंहिं बि क़िस्म जो कोन्हे। चई ही ढेर अयाशी जे लाइ कोन्हे, ऐं त हिकिड़ो ख़ज़ान चई ख़ुदा जी मिल्कियत आहे, मूंखे त इन जे लाइ मुंशी बनायो वियो आहे त इहो हक़ हक़दारनि खे पहुचाए, तंहिंजे करे इहो खाधो उनखे ॾे जेको मूंखां वधीक मोहताज हुजे। पाण हिकिड़ो गिराब न कर, पछाड़ीअ ताईं गुंगो थी वियो। पोइ जुदा ॻाल्हि आहे त जेके माण्हू हक़ ते मज़बूती सां ॼमंदा आहिनि, दुनिया जे लालच जो शिकार कंहिं क़िस्म जो न थींदा आहिनि, सम्झ, दुनिया जे बादशाही जो शिकार कंहिं क़िस्म जो न थींदा आहिनि, सम्झ, उन्हनि जी अल्लाह जी दुनिया में बि इज़त कंदो आहे, जीअं आख़िरत में उन्हनि जी वॾी इज़त आहे। बगदाद मामून जे दरबार जो गादी जो हंधु आहे। मामून मरे थो, 1.5 लख माण्हू हुनजे जनाज़े में हाज़िर थियनि था। सभिनी जे बात जे अंदरि आंगर आहे त हेॾो जनाज़ो कंहिं बादशाह जो कोन निकितो, पर उहो आमद जंहिंजा पुठा समय मामून जे कोड़नि फटे छॾिया हुआ, जेको ॾिंगो थी पियो हलियो, उहो जॾहिं बगदाद जे शहर में पहुतो थिए तॾहिं 9 लख मर्द 60,000 ज़ालूं मौजूदु हुयूं। जीअं दौर में लारियूं बि कोन हुयूं, हवाई जहाज बि कोन हुआ, मोटरियूं बि कोन हुयूं। माण्हुनि चयो पिए पतो कोन्हे त इहा दुनिया जी ख़ल्क़ आहे या आसमान खां के अल्लाह जी मख़लूक मलाइकनि जी हिन जे जनाज़े में मोकिली आहे। अल्लाह सी हुननि जी इज़त कई। उन्हनि जो मक़ाम जेको आहे सो परवरदिगार आलम ज़बरदस्त छा अची कयो, चओ बुलंद अची कयो त दीन जी हिफ़ाज़त अहिड़नि क़िस्मनि जे माण्हुनि सां के असां जहिड़ा बि हूंदा आहिनि। नौकिरी जे लालच ते दीन विकिणी छॾींदा आहिनि। वज़ारत मिलंदी आहे त आई त परे रहिया, पर असां जहिड़ा मुलाम ॾाढ़ियुनि खे फड़ी ॾेई सदरी अॻ में ठाराए वेठा हूंदा आहिनि त वज़ीर करे था। पोइ रुमालियूं ऐं पटकियूं लाइ कुराकुली टोपियूं ठूठ जहिड़ियूं पाए पिया हलंदा आहिनि, जहिड़ा जना जा पुट पिया हलनि। पर फ़क़ति लालच हूंदी आहे त मतां वज़ारत जेका असां मिली वञे, पोइ 2 हथ ईअं हूंदा आहिनि खीसे जे अंदरि, वॾियूं मुंडियूं पई हूंदियूं आहिनि, जहिड़ा चौहाननि जा पुट पिया हलनि। अजीब दौर आहे, अजीब निज़ाम आहे। हर दौर में शमसुल उलमा रहिया आहिनि, हर दौर जो चमचा जेके आहिनि हर दौर में रहिया आहिनि, पर ईअं बि कोन्हे त ईअं न। अल्लाह जल जलालहू हर दौर में वरी बिरेलवियुनि ऐं मुशरिकनि जो इस्लाम ते वॾे में वॾो हमलो थी चुको। अल्लाह से इब्न तैमीह खे पैदा कयो, हाफ़िज़ इब्न तैमीह खे पैदा कयो। हाफ़िज़ इब्न तैमीह मुक़ाबिलो कंदे कंदे पछाड़ी में बिना शादी जे मरी वियो। शादी करण जो वक़्तु हुनखे मिली न सघियो।
ابن جریر तबरी बिना शादी जे मरी वियो, इब्न तैमिया बिना शादी जे मरी वियो, अल्लामा नबवी बिना शादी जे मरी वियो। इस्लाम जे दुश्मन सां मुक़ाबिलो कंदे 5 मिंट मिली न सघिया जो निकाह करे सघनि। हालांकि उन्हनि जूं शादियूं फ़क़ति निकाह जो नालो, तो ऐं मुंहिंजे शादी वांगुरु भतन लाइण ॻाइण वॼाइण जो नालो कोन हो। इब्न तैमिया जो पछाड़ी में जनाज़ो जेको आहे सो बि जेल मां निकितो आहे। अनवर शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो माण्हू हाफ़िज़ इब्न तैमिया जे बारे में फरमाए थो, चई आउं आसमान ॾे नज़र करियां थो त मुंहिंजी टोपी किरियो पए, पर इब्न तैमिया जो इल्मु ख़तमु नथो थिए। मुशरिकीन ऐं मुब्तदईन तंहिंजूं जड़ूं न कढी कढी इस्लाम जो सही नक्शो क़ौम जे अॻियां हुन रखियो। बातिनी फ़िरक़ो पैदा थियो शियत जो, सम्झ इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह जे दौर में फलासफ़ जो ज़मानो हो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह जे दौर में अल्लाह से गज़ाली खे पैदा कयो 5वीं सदी जे अंदरि। जीअं तहफ़तुल फ़लासिफ़ा लिखियो, मक़ासिदुल फ़लासिफ़ा लिखियो, सम्झ न। फलासिफ़ा ऐं बातिनी फ़िरक़े तुंहिंजूं पाड़ूं कढी कढी जो 100 सालनि ताईं उहे जहिड़ा रही न सघिया। इहे हर दौर में अल्लाह से हक़ जा माण्हू पैदा कया। ला यज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती अलल हक़, मुंहिंजे उम्मत जो हिकिड़ो मुख़्तसर टोलो ज़रूर हक़ ते रहंदो। का बि दुश्मन जी ताक़त उन्हनि खे हटाए कंहिं क़िस्म जी न सघंदी। अहिड़े नमूने सां दीन महफ़ूज़ थियो। क़ुरान जा हाफ़िज़ पैदा कई त पैगंबर जे ज़बान मां जेको कौल ऐं फेल निकिरे, जंहिंखे हदीस चइबो आहे, तंहिंजा हाफ़िज़ पैदा कई। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे ॾिस त 6 लख हदीसूं हुनखे यादि। दुनिया जो अकुल हैरान आहे त हिननि जा हाफ़िज़ा किथां आया। पर जंहिं दीन खे हिफ़ाज़त करणी हुई उते माण्हू बि अहिड़ा पैदा कई जंहिंजा हाफ़िज़ा माफ़ोकल फितरत अहिड़ा हुआ जो दुनिया हैरत में पइजी वञे। तिरमिज़ी पैदा कई, हाकिम पैदा कई, अहिड़ा माण्हू पैदा कई जे पैगंबर जो सॼो हदीसनि जो ज़ख़ीरो सीने में महफ़ूज़ रखियो। ऐं अल्लाह साईं जंहिं सीने में क़ुरान ईंदो आहे या हदीस जंहिं सीने जे अंदरि ईंदी आहे उन में बरकतूं नाज़िल कंदो आहे। बुखारी सां बि ईअं अचे थियो त 6 लख हदीसूं जेकॾहिं सीने में हुयूं त जेकॾहिं दफ़न कयो वियो क़बर जे अंदरि त 6 महीना अहिड़ी ख़ुशबू बि निकिती जो दुनिया उन जो मुक़ाबिलो न थिए करे। इहे बरकतूं नाज़िल बि थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह पछाड़ी दौर जे अंदरि सम्झ मुक़ाबले थींदे रहिया। पछाड़ी दौर जे अंदरि अल्लाह जल जलालू हर बातिल फ़िरक़े जे लाइ, हर बातिल फ़िरक़े जे मुक़ाबले जे लाइ उलमा देवबंद खे पैदा कयो। दारियत जो फितनूं, इल्हाद जो फितनूं, सदाकत इस्लाम जे ख़िलाफ़ बग़ावत जेकॾहिं थई त अल्लाह से हज़रत क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह खे पैदा अची कयो। जे कम्युनिस्ट, इश्तराकियत, दारियत जो फितनूं सम्झ न, अहिड़े नमूने सां ईसाईयत जो फितनूं, उन्हनि जूं ॿिज ऐं पाड़ूं जेके आहिनि कढी कढियूं। ईसाईयत जॾहिं आया हिंदुस्तान जे अंदरि बग़ावतूं अची कयूं, मुनाज़रनि जा चैलेंज अची वियूं। अल्लाह से हज़रत अल्लामा रहमतुल्लाह किरानवी रहमतुल्लाह अलैह खे पैदा कयो, सम्झ न, जिन मुक़ाबिलो करे इन फितने वारनि खे ख़ामोश करे पोपनि ऐं पादरियुनि खे हिंदुस्तान खां भॼाए अची कढियो। शियत जो फितनो पैदा अची थियो। अल्लाह जल जलालू मौलाना अब्दुल शकूर लखनवी रहमतुल्लाह अलैह खे पैदा कयो, जिन पूरो पूरो मुक़ाबिलो अची कयो। बरेलवियत जो फितनो पैदा अची थियो, इस्लाम ते हमला अची थिया। अल्लाह से मुर्तज़ा हसन चांदपुरी खे पैदा कयो, जिन हिननि जो पूरो पूरो मुक़ाबिलो अची थियो। हदीस जे पढ़ाइण जो सिलसिलो शुरू थियो। अल्लाह से अनवर शाह कश्मीरी ऐं शेखुल हिंद खे अची पैदा फरमायो, सम्झ न। जेकॾहिं अंग्रेज़नि सां जिहाद वारो मैदान आयो, अल्लाह से हुसैन अहमद जहिड़नि माण्हुनि खे अची पैदा कयो, रशीद अहमद गंगोई जहिड़नि माण्हुनि खे पैदा अची कयो, जिन फतवा ॾिनी त अंग्रेज़ जे फौज में भर्ती थियणु हराम आहे। खुलो केस कराची जे ख़ालकिन हाल में आयो। हज़रत मदनी पटको ॿधी अची बीठो आहे, जंहिं वटि न को वकील आहे न को ॿियो आहे। 4 जज बरतानी में आया आहिनि। चऊं मौलाना तो फतवा ॾिनी आहे त असांजे फौज में भर्ती थियणु या असांजी मदद करणु हराम आहे। चई ॿार मूं फतवा ॾिनी आहे, पर तव्हांजे साम्हूं बि आहे फतवा करे के तव्हांखे फतवा त न फतवा जी सज़ा छा आहे। तंहिंजे कंध ते अंग्रेज़ हथाणी चयो त हिन फतवा जी सज़ा फांसी आहे। तॾहिं हज़रत मदनी इहो ई लफ़्ज़ चया कि जेकॾहिं सज़ा हिन जी फांसी आहे त हुसैन अहमद सां हुनजो कफन गदा मूंखे अवांजी हिन सज़ा जी दफ़नाए। अहिड़ा सां अल्लाह खे हर दौर जे अंदरि पैदा कयो। इल्म हदीस जा शरह लिखूं, फिक़े जे किताबनि जा शरह अची लिखूं, सम्झ क़ुरान करीम जा तफ़सीर अची लिखूं, अंग्रेज़ सां मुक़ाबिलो अची कयूं, कादियानियुनि सां मुक़ाबिलो अची कयूं, दारियुनि सां मुक़ाबिलो कयूं, परवेज़ियुनि सां मुक़ाबिलो कयूं, भाई फ़िरक़नि सां मुक़ाबिलो कयूं, बातिल फ़िरक़ा जेके बि आहिनि तिन सां मुक़ाबिलो करे इस्लाम जो सही नक्शो दीन ते जेको आहे सो हुननि क़ाइमु कयो। मुजद्दिद जीअं फ़र्ज़ थींदो आहे तीअं मुजद्दिद जमात बि थींदी आहे, सम्झनि। पछाड़ी ज़माने जी मुजद्दिदीन जी जमात आहे उलमाए देवबंद रहमहुमुल्लाह जी जमात, जिन दीन जो हिकिड़ो सही नक्शो जेको आहे सो क़ौम ते छा कयो अची पहुचायो। अॼु बि उहे अफ़राद मौजूदु आहिनि, पर हिकिड़ो मर्ज़ आहे जे ॻाल्हि खे मुंझाए वेंदो आहे। अॼु सभु को माण्हू न जंहिं प्लेटफॉर्म ते आहे, सम्झ न, उनजो रायो इहो आहे त बसि हक़ मूं वटां ॿिया सभु गुमराह।
کم مجھو آ ॿिया सभु ख़तम है। इन जो नतीजो इहो निकितो त हींअर असीं पाण में बिड़ी रहिया आहियूं। जेको बरेलीअ जे ख़िलाफ़ तो कमु करे थो, कमु इहो आहे, ॿिया सभु गुमराह। शीयत जे ख़िलाफ़ कमु थो करे थो, कमु इहो आहे, ॿिया सभु ख़तम है। जेको माण्हू रफ़ाइयत थो करे थो, मज़हब बसि इहो ई रफ़ाइयत आहे, ॿिया सभु गुमराह दोज़ख में वेंदा। ॻाल्हि आहे झूठा। बातिल फिरका बेशुमार जिन सां मुक़ाबिलो कयो वियो, उलमा सभिनी सम्झ उन्हनि जा पाण में कॾहिं बि तकरार कोन थिया। सम्झ हज़रत नानोतवी जो या गंगोई जो या मदनी जो या शेख हिंद जो या अनवर शाह कश्मीरी जो सम्झ न, या अब्दुल शकूर लखनवी जो, इहे त मुक़ाबिला कंहिं क़िस्म जा कोन हुआ। बसि बातिल फिरका आहिनि, हर हिकु माण्हू खे हुनजो मुक़ाबिलो करिणो आहे। सम्झ न, पोइ जेकॾहिं हिकिड़ो कंदो त ॿियो हुनजी मदद अची कंदो। अॼु उहे ॻाल्हियूं इख़लास ऐं लिलाहियत जेके आहिनि से ख़तमु थी चुकियूं। दुनिया जी मोहबत अची चुकी आहे। फरमायूं लयातयन अलन्नास ज़मानुन ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मु। ज़रूर अहिड़ो मुंहिंजे उम्मत ते ज़मानो ईंदो जो इस्लाम जो नालो वञी बाक़ी रहंदो, क़ुरान जा फ़क़ति लफ़्ज़ वञी बाक़ी रहंदा, मस्जिदूं वॾियूं ठाराईंदा, पर उन में सही इबादत करण वारो मौजूदु कोन हूंदो। रूए ज़मीन जे हेठां जेका मख़लूक हूंदी तंहिंमें ओलमा शर हूंदा, फितना उन्हनि खां निकिरंदा, फितननि जो शिकार बि उहे थींदा। इहे ॻाल्हियूं सभु असां में सचो अची चुकियूं। दीन त असांखे उहो मिलियो आहे जेको ॿिनि ख़ूबियुनि जे अंदरि सॼी दुनिया खां मुमताज़ आहे। हिकिड़ो महफ़ूज़ दीन आहे, इहो दीन ॿियो कंहिं वटि कोन्हे। मुकमल दीन, ॼमण खां वठी मरण ताईं जेके बि ज़िंदगी सां मसाला वास्तो रखनि, सभिनि जो हल क़ुरान ऐं हदीस हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मौजूदु आहे। सम्झ ॿियूं ॻाल्हियूं त परे रहियूं अची, ॿियूं ॻाल्हियूं परे रहियूं, पर जेके पेशाब कीअं कजे तंहिंमें जेकॾहिं हुज़ूर जो हदीसूं ॾिसंदा त 32 हदीसूं तव्हांखे ॾिसण में ईंदियूं। पेशाब करण जो तरीक़ो पैगंबर सम्झाए, खाइण जो तरीक़ो, सुम्हण जो तरीक़ो, नमाज़ जो तरीक़ो, ज़कात जो तरीक़ो, हज जो तरीक़ो, हर ॻाल्हि जा तरीक़ा, ॼमण जो तरीक़ो, शादी जो तरीक़ो, वापार जो तरीक़ो, बे शिरा जो तरीक़ो, सभु तरीक़ा इस्लाम जे अंदरि मौजूदु आहे। इस्लाम हिकिड़ो मुकमल क़िस्म जो दीन आहे। छा आहे चओ? मुकमल क़िस्म जो। अॼु बि इस्लाम जे जेकॾहिं क़वानीन ते असीं सही नमूने सां अमल करियूं त दुनिया में अदल ऐं इंसाफ़ पैदा थी सघे। असां में 2 दौर आया। हिकिड़ो दौर उहो जॾहिं असांजो अमल क़ुरान करीम ते हो, असांजो कानून फ़क़ति क़ुरान करीम हो, तॾहिं दुनिया में अदल ऐं इंसाफ़ हो। ॿियो दौर उहो जो क़ुरान करीम मां असां हथ कढी छॾिया त अॼु बेइंसाफ़ी आहे, सम्झ ज़ुल्म आहे, बेहयाई जो दौर अजीब क़िस्म जो आहे। हर क़िस्म जो जेको आहे सो दौर आहे। सम्झ नबी साईं फरमायो, हज़रत अबू हुरैरा फरमायो त बुख जे करे बेहोश थी किरी पियसि। हज़रत उमर मटियो त कंध ते लत रखी चई त हिनखे मिर्गी आहे। मिर्गीअ जो इलाज इहो त कंध ते लत रखंदा हुआ। चई वमा बि इलल जू, मूंखे मिर्गी त हुई कान, बुख हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं अची मटिया तॾहिं चई सही करे विया त हिनखे बुख आहे। तॾहिं मूं पंहिंजे कपिड़ो पेट तां मथे कयो, हुज़ूर जिन ॾिठो त बुख जे करे अबू हुरैरे जे पेट ते पथर ॿधल फरफा सौबहु अम बतनही फरायतो हजराइने। जॾहिं हुज़ूर जिन कपिड़ो मथे कयो तॾहिं मूं ॾिठो 2 पथर ॿधल। जिन दीन जो हिकिड़ो सही नक्शो जेको आहे सो क़ौम ताईं छा कयो अची पहुचायो। अॼु बि उहे अफ़राद मौजूदु आहिनि, पर हिकिड़ो मर्ज़ आहे जी ॻाल्हि खे मुंझाए विधो आहे। अॼु सभु को माण्हू न जंहिं प्लेटफॉर्म ते आहे, सम्झ न, उनजो रायो इहो आहे त बसि हक़ मूं वटि आहे, ॿिया सभु गुमराह। कमु मुंहिंजो आहे, ॿिया सभु ख़तम। इन जो नतीजो इहो निकितो त हींअर असीं पाण में बिड़ी रहिया आहियूं। जेको बरेलीअ जे ख़िलाफ़ तो कमु करे थो, कमु इहो आहे, ॿिया सभु गुमराह। शीयत जे ख़िलाफ़ कमु थो करे थो, कमु इहो आहे, ॿिया सभु ख़तम। जेको माण्हू रफ़ाइयत थो करे थो, मज़हब बसि इहो ई रफ़ाइयत आहे, ॿिया सभु गुमराह दोज़ख में वेंदा। ॻाल्हि आहे झूठा। बातिल फिरका बेशुमार जिन सां मुक़ाबिलो कयो वियो, उलमा सभिनी सम्झ उन्हनि जा पाण में कॾहिं बि तकरार कोन थिया। सम्झ हज़रत नानोतवी जो या गंगोई जो या मदनी जो या शेख हिंद जो या अनवर शाह कश्मीरी जो, सम्झ न, या अब्दुल शकूर लखनवी जो, इहे त मुक़ाबिला कंहिं क़िस्म जा कोन हुआ। बसि बातिल फिरका आहिनि, हर हिकु माण्हू खे हुनजो मुक़ाबिलो करिणो आहे। सम्झ न, पोइ जेकॾहिं हिकिड़ो कंदो त ॿियो हुनजी मदद अची कंदो। अॼु उहे ॻाल्हियूं इख़लास ऐं लिलाहियत जेके आहिनि से ख़तमु थी चुकियूं। दुनिया जी मोहबत अची चुकी आहे। फरमायूं लयातयन अलन्नास ज़मानुन ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मु। ज़रूर अहिड़ो मुंहिंजे उम्मत ते ज़मानो ईंदो जो इस्लाम जो नालो वञी बाक़ी रहंदो, क़ुरान जा फ़क़ति लफ़्ज़ वञी बाक़ी रहंदा, मस्जिदूं वॾियूं ठाराईंदा, पर उन में सही इबादत करण वारो मौजूदु कोन हूंदो। रूए ज़मीन जे हेठां जेका मख़लूक हूंदी तंहिंमें ओलमा शर हूंदा, फितना उन्हनि खां निकिरंदा, फितननि जो शिकार बि उहे थींदा।
یہ ॻाल्हियूं सभु असां में सचो अची चुकियो। दीन त असांखे उहो मिलियो आहे जेको ॿिनि ख़ूबियुनि जे अंदरि सॼी दुनिया खां मुमताज़ आहे। हिकिड़ो महफ़ूज़ दीन आहे, इहो दीन ॿियो कंहिं वटि कोन्हे। मुकमल दीन, ॼमण खां वठी मरण ताईं जेके बि ज़िंदगी सां मसाला वास्तो रखनि सभिनि जो हल क़ुर ऐं हदीस हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मौजूदु आहे। सम्झो, ॿियूं ॻाल्हियूं त परे रहियूं अची, ॿियूं ॻाल्हियूं परे रहियूं, पर जेके पेशाब कीअं कजे तंहिंमें जे करे हुज़ूर जो हदीसूं ॾिसंदा 32 हदीसूं तव्हांखे ॾिसण में ईंदियूं। पेशाब करण जो तरीक़ो पैगंबर सम्झाए, खाइण जो तरीक़ो, सुम्हण जो तरीक़ो, नमाज़ जो तरीक़ो, ज़कात जो तरीक़ो, हज जो तरीक़ो, हर ॻाल्हि जा तरीक़ा, ॼमण जो तरीक़ो, शादी जो तरीक़ो, वापार जो तरीक़ो, बे शिरा जो तरीक़ो, सभु तरीक़ा इस्लाम जे अंदरि मौजूदु आहे। इस्लाम हिकिड़ो मुकमल क़िस्म जो दीन आहे। छा आहे चओ? मुकमल क़िस्म जो। अॼु बि इस्लाम जे जेकॾहिं क़वानीन ते असीं सही नमूने सां अमल करियूं त दुनिया में अदल ऐं इंसाफ़ पैदा थी सघे। असां में ॿ दौर आया। हिकिड़ो दौर उहो जॾहिं असांजो अमल क़ुर करीम ते हो, असांजो कानून फ़क़ति क़ुर करीम हो, तॾहिं दुनिया में अदल ऐं इंसाफ़ हो। ॿियो दौर उहो जो क़ुर करीम मां असां हथ कढी छॾिया त अॼु बेइंसाफ़ी आहे, सम्झो, ज़ुल्म आहे, बेहयाई जो दौर अजीब क़िस्म जो आहे। हर क़िस्म जो जेको आहे सो दौर आहे। सम्झो, नबी थी फरमायो, हज़रत अबू हुरैरा फरमायो त बुख जे करे बेहोश थी किरी पियसि। हज़रत उमर मटियो त कंध ते लत रखी चई त हिनखे मिर्गी आहे। मिर्गीअ जो इलाज इहो त कंध ते लत रखंदा हुआ। चई वमा बि इलल जू, मूंखे मिर्गी त हुई कान, बुख हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं अची मटिया तॾहिं चई सही करे विया त हिनखे बुख आहे। तॾहिं मूं पंहिंजे कपिड़ो पेट तां मथे कयो, हुज़ूर जिन ॾिठो त बुख जे करे अबू हुरैरे जे पेट ते पथर ॿधल आहे। फरफा सौबहु अम बतनही फरायतो हजरैन, जॾहिं हुज़ूर जिन कपिड़ो मथे कयो तॾहिं मूं ॾिठो 2 पथर ॿधल। उम्मुल मोमिनीन आयशा फरमाए थी, मां नस्तौ के दो नारन शहरन ऐं शहरैन, कॾहिं महीनो कॾहिं 2 महीना टांडो हुज़ूर जे घर में न भरियो। पर उन वक़्त में साहबा खे सॾु करे मस्जिद में जेको ख़ुतबो ॾिनऊं सो कहिड़ो ॾिनऊं? फरमाए त वल्लाहि लल फ़क्र अख्शा अलैकुम वलाकिन अख्शा अलैकुम अन तुबसत अलैकुम दुनिया कमा बुसितत अला मन क़बलकुम फतनाफसुहा कमा तनाफसु फतोहलिककुम कमा अहलकतुम। फरमाए त मुंहिंजे घर में 2 महीननि खां टांडो कोन भरियो आहे। मुंहिंजे साहबा जे पेट ते बुख जे करे पथर ॿधल आहिनि, मुंहिंजे पेट ते 2 पथर ॿधल आहिनि, पर कसम आहे ख़ुदा जो मूंखे डपु कोन्हे त मुंहिंजी उम्मत बुख जे करे मरी वेंदी। मूंखे डपु उन ॾींहं जो आहे जॾहिं उम्मत वटि दौलत अची गॾु थींदी, पोइ अयाशी कंदी, पोइ ईअं तबाह थी वेंदी जीअं यहूद ऐं नसारा तबाह थी विया। उहो माण्हू कीअं करे सघे थो जेको दुनिया जी अयाशी में अची? अॼु असां वटि अमल कॾहिं बि कोन थियो आहे पाकिस्तान ठहंदे क़ुर करीम ते। एतिरा थिया आहिनि क़वानीन। चोरी जो क़ुर चवे थो त हथ वढियो, एतिरा थिए त मौलवी साहिब ही ज़ुल्म आहे। ज़ानी खे संगसार करियो, एतिरा अची थियो त मौलवी साहिब संगसार करनि त इहा ग़ैर अख़लाक़ी सज़ा, इहे सभु एतिरा थींदा आहिनि। सुवाल फ़क़ति एतिरो आहे त क़ुर हिकिड़े चोर जे बारे में चयो त सारिको व सारिको तो फ़क़्तहु अयदीहुमा जज़ाअम बिमा कसबा नकालम मिन अल्लाह। चोरी कंदड़ मर्द हुजे या औरत हुजे, उन्हनि जो हथ वढे छॾियो। इहो हथ वढण ॿिए जे लाइ इबरत जो सबक़ बल्कि बनबो, सम्झो न, हर सबब बनबो। चोरी कंहिं क़िस्म जी न थींदी। रूस चवे थो चोरी न हुजे, अमेरिका चवे थो न हुजे, पाकिस्तान जा हुक्मरान चवनि था न हुजे, फौज चवे थी न हुजे, सदर ऐं वज़ीर आज़म चए थो न हुजे, पर गारंटी त हिन ॻाल्हि जी कोन्हे त चोरी कोन्हे। 1000 चोरियूं आहिनि, खून आहिनि, क़तल आहे। इस्लाम बि चए थो न हुजे, पर जॾहिं इस्लामी कानून ते अमल हो तॾहिं सॼे मदीने में हिकिड़ी चोरी थी। बनी मखसूम कबीले जे औरत खां थई। साहबा सिफारिश अची कई, हज़रत ओसामा हुज़ूर जे अॻियां आयो, चई हिकिड़ी न्याणी आहे, तंहिंखां चोरी ओचिती थी पई आहे, सभिनि जी मर्ज़ी इहा त हिनजो हथ वढे बदनाम न करियो, हिनखे माफ़ करियो। फरमायो अतशफ़उ फी हद मिन हुदूदिल्लाह। हज़रत ओसामा ते कावड़जी पिया, चई ख़ुदा जे हद ऐं ख़ुदा जे कानून में तूं सिफारिश करणु आयो आहीं। इहे त बनी मखसूम कबीले जी औरत आहे, पर लव अन फातिमत बिनत मुहम्मदन सरकत आज़ अल्लाह लक़ता तो यदा, मुंहिंजे न्याणी खां चोरी थई, तव्हां हुनजो हथ वढाईंदुसि। अॼु चवनि अॼु हिननि वटि अमल ई कंहिं क़िस्म जो कोन्हे। सूबेदार विहारो, जेल मुक़ररु कयूं, वकील बि अची ठाहियूं आहे, पछाड़ी में चोरी जो केस हलियो, 5 साल हलियो, 6 साल हलियो, भाॻी जा 10,000 ख़र्च अची थिया, फरियादी जा थिया, पछाड़ी में केस जो रत जो इहो निकितो त भाॻियो अंदरि पियो आहे, जवाबदार ॿार आहे। पाकिस्तानी अदालत हुई। हाँ मूंखे ॿुधाए त इन में कहिड़ो कानून जेको आहे अदल ऐं इंसाफ़ जेको आहे सो क़ाइमु थी सघंदो? त ख़ुदा जो हिकिड़ो कानून हुजे
चवनि था 5 रुपयनि जे करे या 10 रुपयनि जे करे तव्हां हथ था वधायो। हथ खे शरीफ़ माण्हू जो थोरी थो वधाइजे। जीअं हथ कंहिंजे खीसे में पैसा न छॾिया हुजनि, राजनि जूं निंडूं फिटाए छॾियूं हुजनि, मिसकीननि जा मथा पाड़े छॾिया हुजनि, उन हिकिड़े हथ खे वधाए 1000 माण्हुनि खे आराम ॾियनि, इहो इंसाफ़ आहे, इहो ज़ुल्म न आहे। इहो चाहे चओ इंसाफ़ आहे। इनखे ज़ुल्म जे करे चवे थो त अमेरिका चवे थो, बरतानिया चवे थो, बाक़ी इस्लाम जे अंदरि इहो आइन छा आहे, इंसाफ़ थो अची वञे। 5 माण्हुनि खे जेकॾहिं गोली हणाए सम्झ किरोड़ खे आराम ॾिजे त इहो इंसाफ़ न आहे त ॿियो छा आहे? इहो छा आहे चओ, आइन इंसाफ़ थो अची वञे, पर उहा ॻाल्हियूं कंहिं क़िस्म जूं कोन्हे। अॼु त ज़मानो ई जुदा थी वियो आहे। क़ुर ॼाणण वारा उहे मस्जिदनि ताईं महदूद थी विया, सम्झनि। इक़्तिदार जी कुर्सी उन्हनि माण्हुनि जे हथ में अची वई जिन खे अल हमद त पढ़े रहियो, पर सुभाणे कलाम बि कोन्हे, को वास्तो कोन्हे। उन्हनि जो उथियण ऐं वेहण अंग्रेज़नि सां आहे, पढ़णु उन्हनि जे यूनिवर्सिटियुनि मां आहे, हया ऐं पर्दो अख़लाक शराब ख़तम थी चुकी, घर जा कुंडूं उन्हनि जूं शराब जे बोतलनि सां भरियल, ज़ालूं उन्हनि जूं ॿार ॿियनि सां सफ़र करण वारियूं, उन्हनि में उमेद रखनि त पुरानी निज़ाम खे क़ाइमु कंदा, इहो बिल्कुलु ग़लति आहे। असीं ॿुधंदा आहियूं त अॼु नवाज़ शरीफ़ थो वञे, बेनज़ीर थी वञे, फलान थो वञे, जेको बि वञे, पाकिस्तान जी तारीख़ आहे त हर पोयूं पहिरीं खां वधीक हरामी आयो। इहा पाकिस्तान जी हिकिड़ी तारीख़ आहे, असांखे त हुन मां को फ़ाइदो कोन थो। नवाज़ शरीफ़ वञे, इसाक अचे, इसाक वञे, जतोई अचे, जतोई वञे, जाम अचे, असांखे कहिड़ो फ़ाइदो? असांखे फ़ाइदो त उन माण्हू मां अची थींदो, सम्झ, जेको फाटल कपिड़ा विझी क़ुर हथ में खणी चवे त मूंखे इरादो पको आहे त आउं क़ुर जो निज़ाम जारी कंदुसि, ग़रीबनि जी हिमायत जल्दी कंदुसि। त उहे मां ॻाल्हियूं कंहिं क़िस्म जूं त मुंहिंजो ऐं तव्हां वटि अॼु बिल्कुलु मुख़्तसर वक़्त जे लाइ अर्ज़ु हिकिड़ो आहे त असांखे जेको दीन मिलियो आहे इहो महफ़ूज़ बि दीन आहे, मुकमल बि दीन आहे। क़ुर बि चवे थो तव्हांजी नजात, अव्हांजो छुटकारो जंहिं दीन जे अंदरि आहे उहो दीन मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन दौर में बातिल कुवतूं, ताक़त वारियूं कुवतूं आहिनि, वॾियूं ताग़ूती कुवतूं आहिनि, इक़्तिदार, दौलत, माल ऐं मिल्कियत सभु उन्हनि जे ई हथ में आहे। पर उन्हनि जे ज़ाहिरी कुवत खे ॾिसी, ज़ाहिरी ताक़त खे ॾिसी असीं माठ करे हथ ॿधी वेही रहूं त हाणे छा करियूं? ईअं न, पोइ बि इस्लाम जे लाइ हक़ जमात जो असांखे साथ ॾियणो आहे। हुज़ूर जिन जेकॾहिं आया हुआ बदर जे मैदान में त बि 313 ॼणा हुआ, वेहण बि कोन आया हुआ। अबू सुफ़ियान जो काफ़िलो लुटण आया, पर ओचितो वेड़ थी पई। काफ़िर त 1000 ॼणा हुआ, हथियार सामान सभु उन्हनि वटि सही। हथा पैगंबर जॾहिं काफ़िरनि जी ताक़त ॾिसी पंहिंजा मिसकीन माण्हू अची ॾिठा, तॾहिं ॾिठो त हिननि खे मारायो वियो। आख़िरी नबी आहे, हीअ आख़िरी उम्मत आहे, आख़िरी उम्मत जा उहे ई माण्हू आहिनि जेके मूं हिन मैदान में आंदा आहिनि। इहे जेकॾहिं मरी विया त ख़ुदा जी पूॼा करण वारो त केरु बि कोन रहंदो। सजदे में अखियुनि मां लुड़क पिया वञनि, पर साहबा खां मशवरो था वठनि, चयो तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी आहे त वापसि हली मदीने में तयारु थी, तंहिंखां पोइ मुक़ाबिलो अची करियूं। पाण त बिना वेहण जे इरादे सां निकितासीं। मिक़दाद बिन अस्वद साहब बि उथी बीठो, वो आईना हो तदरे पाने, अखियुनि मां लुड़क नारे वांगे वहनि पिया, सम्झनि। चई वला नक़ूल कमा क़ालत यहूद ले मूसा इज़हाब अंत व रब्बुक फक़ातिला, सम्झनि। नहनु नुक़ातिलु अन यमीनिक व अन शिमालिक व अन अमामिक व अन ख़ल्फ़िक। चई या रसूल अल्लाह, असीं यहूदी थोरी आहियूं जिन मूसा खे चयो त तूं ऐं तुंहिंजो ख़ुदा वञी विड़ो, असीं हिते वेठा आहियूं। असां पंहिंजो वतन, पंहिंजा बच्चा, पंहिंजी माल, पंहिंजी मिल्कियत सभु कुझु हिन जे करे छॾी तव्हांजे कदमनि में पंहिंजी जान क़ुर्बान करियूं। असांखे सम्झ वापसि मोटणो न आहे, वापसि उहो मोटे जंहिंखे जीअण जो शौक़ु हुजे। असीं मरण तव्हांजे पोयां निकिता आहियूं, तव्हांजे हुक्म जे अॻियां सॼे खॿे अॻियां ऐं पोयां पंहिंजी जान ॾियण खे फ़ख्रु महसूसु कंदासीं। क़ुर खे बि चवणो पियो लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला, तव्हां कमज़ोर हुआ पर अल्लाह थी तव्हांजी हुन मैदान में छा अची कई, मदद अची कई। इहो ज़बानी नारो असां वांगुरु कोन हो त मिड़ी पैगंबर खे होशियारी ॾेई कजे। जॾहिं तीर लॻा पिया आहिनि हज़रत साद खे, कोसनि पथरनि ते पियो आहे, वॿेई रमक पोयूं पसाए, अल्लाह जो रसूल मथे खां अची बीठो, चऊं वञण वारो ईअं वसियत कर। तॾहिं सॼी ख़ुशी जी लहर बदन में डोड़ी वई, मथो घिसकाए हुज़ूर जे पेरनि में रखई, चई लस्तो अबाली ही न उक्तल मुस्लिमन। चई हाणे वसियत जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे चाहे कफन मूंखे ॾियो या न ॾियो, दफ़न करियो या भले मूंखे जानवर खाई वञनि, पर मूंखां मथे कहिड़ी माउ जो पुटु ख़ुशि नसीब आहे जंहिंजा पोयां पसा तव्हांजे कदमनि में क़ुर्बान थी रहिया। इहे तकलीफ़ूं ऐं ॾुख हुनखे ज़रूरु ॾिसणा पवंदा आहिनि, पर मरण खां पोइ जॾहिं अखि पूरियाई तॾहिं अजीब लुत्फ़, अजीब मज़ो, अल्लाह जूं नेमतूं, रब्बुल आलमीन जो फज़ल, हुनजे उहो शामिल हाल थींदो जो दुनिया जा ॾुख विसरी हुनखे वेंदा, सभिनी मज़े ऐं लुत्फ़ जे अंदरि हूंदो। शैतानी रस्तो तंहिंजे इब्तिदा जे अंदरि मज़ो आहे। शैतानी रस्ते में रुकावट कंहिं बि ॻाल्हि ते कोन्हे।
न हराम खाइण ते पाबंदी, न ज़िना करण ते पाबंदी, न शराब पीअण ते पाबंदी, न रुश्वत खाइण ते पाबंदी, कंहिं बि शइ ते पाबंदी कोन्हे, पर उनजो अंजाम बुरो आहे। रहमानी रस्तो गुलाब जे गुल वांगुरु आहे, जंहिंजे पटण में ॿ कंदा ज़रूर लॻंदा, पर पछाड़ी में ख़ुशबू ऐं मज़ो ई मज़ो आहे। शैतानी रस्तो ख़ारिशी इंसान वांगुरु आहे, जीअं ख़ारिश कंदो खनंदो तीअं हुनखे मज़ो पियो ईंदो त बदन मां हथ न कढां, जीअं बुराई कंदो तीअं मज़ो पियो ईंदो, पर जॾहिं हथ हुनजो बदन खां ॿाहिरि निकिरंदो त बदन में या रत ॾिसंदो या रोग ॾिसंदो, ॿी त का चङी शइ कान ॾिसंदो। क़ुरान फरमाए थो वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन। अल्लाह थी फरमाए थो त हिदायत जे लाइ, रब खे राज़ी करण जे लाइ जेको तरीक़ो ऐं दीन मूं मुक़ररु कयो आहे उहो दीन इस्लाम आहे। इस्लाम खां सवा जेकॾहिं पंहिंजे छुटकारे जे लाइ तव्हां ॿिए कंहिं मज़हब ऐं ॿिए कंहिं तरीक़े जी तलाश कई आहे त तव्हां नुक़सान में वेंदा, कामयाब थी न सघंदा। कामयाबी जो रस्तो उहो इस्लाम वारो रस्तो आहे जेको क़ुरान करीम सम्झायो, अल्लाह जे आख़िरी रसूल सां ताईं पहुचायो। उन तरीक़े खां सवा ॿियो को बि तरीक़ो कोन्हे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, दुनिया जे अंदरि तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू ॾिसण में ईंदा। के मुस्लमान आहिनि, के ईसाई आहिनि, के यहूदी आहिनि, के कादियानी आहिनि, के हिंदू ऐं बुद्ध मज़हब जा पुजारी आहिनि। हज़ारे तव्हांखे मज़हब ऐं फ़िरका ॾिसण में ईंदा, पर हीअ ॻाल्हि तव्हां यादि रखो त इस्लाम दुनिया जे सभिनी मज़हबनि खां ॿिनि ॻाल्हियुनि जे करे मुमताज़ ऐं जुदा आहे। ॿ ख़ूबियूं, ॿ कमाल जेके मज़हब इस्लाम में मौजूदु आहिनि, उहे दुनिया जे कंहिं बि मज़हब में मौजूदु कोन्हे। हिकिड़ी ख़ूबी कहिड़ी त मज़हब इस्लाम जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पेश फरमायो, उहो मज़हब महफूज़ मज़हब आहे। उहो छा आहे चओ? महफूज़ मज़हब आहे। दुनिया जो को बि मज़हब महफूज़ न आहे। महफूज़ जेकॾहिं मज़हब आहे त उहो फ़क़ति दुनिया में इस्लाम वारो मज़हब आहे। तौरात आसमानी किताब हो, यहूद ते नाज़िल थियो, हज़रत मूसा ते। इंजील आसमानी किताब हो, सम्झे। अहिड़े नमूने सां ॿियनि मज़हबनि वटि, बुद्ध मज़हब वारनि वटि गीता आहे, किन वटि वेद ऐं शास्त्र आहिनि, मुस्लमान वटि क़ुरान करीम आहे। पर गारंटी सां, चैलेंज सां चई सघिजे थो त जेको किताब महफूज़ आहे उहो क़ुरान करीम आहे। अॼु बि असीं चऊं था त लखनि जे तादाद में हिन जा हाफ़िज़ मौजूदु आहिनि। अॼु बि यकीन सां चई सघिजे थो त हिन खोसनि जे ॻोठ में जेको क़ुरान पढ़ियो वञे थो उहो ई क़ुरान आहे जेको बैतुल्लाह ऐं मस्जिद नबी में पढ़ियो वञे थो। इहा ईमानी है। हींअर जेकॾहिं ईमानी सम्झ मुतालबो हक़ जे सदाकत जो आहे त मिस्कीन जमात खां कंहिं वॾे माण्हूअ जे अंदरि, सरमाएदार जे अंदरि, अयाश जे अंदरि इहा उमेद रखनि त इस्लामी कानून जी हे हिमायत कंदा, मदद अची कंदा, इहा ॻाल्हि कंहिं क़िस्म जी कोन्हे। अॼु जेकॾहिं ॻाल्हि आहे त फ़क़ति इहा आहे सम्झ त मिस्कीन जेके आहिनि से उलमा जी जमात। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि हक़ ते जेकॾहिं जमात आहे त जमियत उलमा इस्लाम आहे। हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैह जी जमात आहे, हज़रत शेखुल हिंद जी जमात आहे, हज़रत हालेवी जी जमात आहे, मौलाना बेरवारी जी जमात आहे, मौलाना अमरोटी जी जमात आहे। जेके बुज़ुर्ग आलम ऐं आमल हुआ तिन जो ताल्लुक़ इन जमात सां रहियो आहे। जेकॾहिं असीं न हिन जमात सां ताल्लुक़ ॾींदासीं, क़ुरान बि चवे थो यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम, क़यामत जे ॾींहुं सभु कंहिंखे पंहिंजे क़ाइद सां गॾु उतारींदासीं। लीगी जना सां गॾु उथंदा, पीपला भुटे सां गॾु उथंदा। तव्हां जेकॾहिं खणी हिते कुर्सी बि हासिल न करियो त बि जमियत में शामिल थियण खां पोइ हालेजवी ऐं मदनी सां गॾु उथंदा। इन खां मथे फ़ख्र ॿियो को बि कोन्हे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल। जमीयत का दीवाना हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें। हर न्यू बयानात उलमा इकराम के सुनने के लिए हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और नात और तकारीर के लिए हमारे यूट्यूब चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।